नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त के मीरपुर माथेलो मां खबर ॾींदा हूं त बाबड़ो जे सहाफ़ी इम्तियाज़ दायो मथा कवरेज दौरान मनशियात फरोशन पारां हमलो करण खिलाफ मीरपुर माथेलो में सहाफ़िन पारां एहतजाज कयो वियो, जंहिंजी अॻवानी आदि बख्श जलबानी, महमूद खान बोजदार, अली वसीर, गुलाम मुस्तफ़ा महर, जावेद लाशारी ऐं ॿियनि कई। उन मौके ते अॻवाननि चयो त बाबड़ो जे सहाफ़ी इम्तियाज़ दायो मथा मनशियात फरोशन वाजिद दायो ऐं किफ़ायत डैर ऐं ॿियनि बासरनि हमलो करे सख़्त ज़ख़्मी कयो आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़ामत कयूं त बाबड़ो पुलिस केस दाख़िल करण बदिरां बासरनि जी वंगारू बणियल आहे। इन्हनि चयो त सिंध अंदरि हर रोज़ केतिराई कलम धणी तशद्दुद जो निशानो बणिजनि था, पर सिंध सरकार सहाफ़िन खे तहफ़ुज़ ॾियण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे। हिननि चयो त सहाफ़ी इम्तियाज़ दायो अकेलो न आहे, सिंध जा बाज़मीर कलम धणी खेसि गॾु आहिनि। हिननि सिंध सरकार IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी खां मुतालबो कयो त फौरी तौर कलम धणी इम्तियाज़ दायो मथां हमलो कंदड़ जवाबदार गिरफ्तार करे सहाफ़िन खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज दायरो वधायो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।